काबिल एहतराम दोस्तो, तमाम मुझे वॾे इम्तिहान में विझी छॾियो आहे, पर इंशाअल्लाह अल्लाह साईं कंदो त इम्तिहान में कामयाबी थींदी। असांजे मुर्शिद लतीफ़ साईं फरमायो आहे, ॾुखंदियूं जान मिड़नि तां भनण न थिए, पिटण वारियूं पदरियूं ॻाढ़ा ॻल संदुनि, ॿियूं हूअं ई हथ हणनि रोंदियूं रोअण वारियूं। खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसीअड़ो आहे खावड़ियुनि खे पंध जो। हीअ जेके खावड़ी आहिनि थोरे तइदाद में आहिनि जिन खे पंध जो ओसीअड़ो आहे, जेके हक़ीक़ी दिलि ॾुखायल माण्हू आहिनि, इंशा अल्लाह ताला गॾिजी पंहिंजे अवामी नुमाइंदनि खे बि, उहे बि असांजा नुमाइंदा आहिनि, असांजा इलेक्टेड थियल आहिनि, उन्हनि खां बि मदद ऐं ताउन वठंदासूं, समाजी रहनुमाउनि खां बि मदद ऐं ताउन वठंदासूं, इंसामिया खां बि वठंदासूं, राजनि खां बि वठंदासूं। इंशा अल्लाह गॾिजी इन्हनि सभिनी बुराइनि जे ख़िलाफ़ु जदोजहद कंदासूं। मूंखे हिकिड़ी शइ सिर्फ़ु अॻियां आई आहे, जेका जीअं आउं आयुसि अचण सां कोरोना जी वबा जे करे इंटरेक्शन घटि करिणो पियो। SOPs असांजे मथां त वधीक पाबंदी आहे त अजतमा में न वञो, ही न करियो, हू न करियो, उहो ख़त अचे थो सोशल मीडिया ते ॻाल्हि हिकिड़े मिंट में पहुची थी वञे, त उते ई चवनि था त डिप्टी कमिश्नर पाण सोशल मीडिया ते अचे थो त भनकड़ी थो करे SOP जी। हाणे उहे जेके कानूनी पाबंदियूं अची वियूं आहिनि, उन करे मुंहिंजो अवाम सां जेको दिलि जो हिकिड़ो ख़्वाहिश आहे, जेका मुहबत आहे, उन में विथी पैदा थी वई आहे। पर इंशा अल्लाह मुहर्रम जो ॾोहो ख़ैर सां गुज़रे, उन खां पोइ गॾिजी वेहंदासीं वरी बिल्कुलु हिकिड़ी शइ ते। ॾिसो, आउं लैंड ग्रेबिंग जे ईअं ख़िलाफ़ु आहियां जो ॿियो को लफ़्ज़ मूं वटि कोन्हे जंहिंजी आउं उन लाइ तस्दीक लाइ उनखे ठपो हणां, पर यकीननि हिन बुराई में एॾो फ़ाइदो आहे जो इलाही नंढा वॾा सरकारी गैर सरकारी उन में शामिल आहिनि। पर इंशा अल्लाह ताला तव्हां सभिनी जे ताउन सां वॾा ऑपरेशन कंदासूं। इहे इन खां मुहर्रम जे ॾह खां पोइ जेको मेमन साहिबु चयो त क़ब्रिस्तान जी जाइ आहे उहा ख़ाली कराईंदासूं। इंशा अल्लाह वरी केतिरा दफ़ा ख़ाली कराई आहे, वरी उते कब्ज़ो थी थो वञे, कराईंदासीं। तारिक साहिबु, तव्हां पंहिंजी हिकिड़ी हिस्ट्री ॿुधाई आहे, पाण उन अज़ाब मां, उन बीमारी मां मुतासिर थी आया आहियो। तव्हां खां वधीक को बि माण्हू मंशात जी बुराई खे सम्झी नथो सघे। इंशा अल्लाह ताला तव्हांजी जदोजहद में यकीननि साथ ॾींदासूं। जेका बि असांखां ताउन थियो, थोरो हिकिड़ी सिर्फ़ु ॿुधायां त असां ताज़ो हिकिड़ो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे दिलबोध ॻोठ में, जंहिंमें आउं वियुसि त गॾा ॿधा पिया हुआ, उते बि कुझु जेके मजबूर नौजवान हीरोइन ची सुता पिया हुआ, उहो मूं गवर्नमेंट ऑफ सिंध खे रिकमेंड कयो आहे ऐं उते मंशात जी रिहेबिलिटेशन जो सेंटर मंज़ूर थी वियो आहे। इंशा अल्लाह ताला जल्दी रिहेबिलिटेशन सेंटर दिलबोध जे इन ॻोठ में उहो असां कंदासूं। हिते मेमन ॻोठ में बि तव्हां जदोजहद कयो पिया ऐं ग़ुलाम नबी मेमन साहिबु, अल्लाह साईं उनखे अञा बि वधीक इज़त ऐं मर्तबो ॾे, हू बि ख़्वाहिश रखे थो त गॾिजी इन खे मंशात जे ख़िलाफ़ु कमु कंदासूं। इंशा अल्लाह ताला समी साहिबु, ही प्रेस क्लब जेको आहे, हिन करे प्रेस क्लब जी जाइ नंढड़ी आहे, पर मूं वटि हिन जे लाइ वॾी मुहबत आहे ऐं इंशा अल्लाह ताला आउं हिन जी मालिकी कंदुसि। ऐं आउं हिते को हर भरू वॾो ऐलान करणु नथो चाहियां, पर ज़रूरु तव्हांखे उन में इंशा अल्लाह जल्दी हिन ई महीने जे अंदरि, अगस्त जे महीने जे अंदरि, बल्कि जेतिरो जल्दी थिए ओतिरो इंशा अल्लाह माली मुआवनत थींदी ऐं हिन मंशात जे ख़िलाफ़ जे प्रोग्राम में बि उहो बि इंशा अल्लाह कंदासीं। ऐं पाण मूंखे टाइम घटि था मिलनि जी साईं चयो, उन जो रीज़न इहो आहे, हर खाते जो कमु असांजे हवाले कयो वियो आहे, उन करे हिकिड़े खाते जी पुछा थिए थी त नथा निकिरी सघूं। टियों ॾींहुं आउं वियोसि, कल्ह न टियों ॾींहुं उते पठान ॻोठ में कैंप मूं कराई हुई, हितां डिस्ट्रिक्ट काउंसिल जा डॉक्टर वठी वियोसि, पोइ वरी महर जबल ते वियोसि, वरी साईं खे चयमि पिए त खार वारे पासे असांजा जेके माग आहिनि उहे चौकंडी क़ब्रिस्तान वांगुरु मलीर सॼो तारीख़ आहे, मलीर सॼो सिविलाइज़ेशन आहे। मूं मुंहिंजे पुट खे जंहिं महिल तस्वीर मोकिली त मूंखे चई, बाबा ही केॾांहुं विया हो? मूं चयो, हीउ कहिड़ो इलाइक़ो आहे, केॾांहुं विया हो? मूं चयो, बाबा इहा मलीर जी वैली आहे, असांजो मलीर आहे, केॾांहुं ई कोन वियोसि, ऐं को ॿिए कंहिं मुल्क में कोन वियोसि, पंहिंजे ई ज़िले जे अंदरि वियोसि। हीउ उते जो ख़ूबसूरत मंज़र आहिनि। पर हाणे असुलु इहो आहे त इन्हनि मंज़रनि खे हिफ़ाज़त करण जे लाइ हिन बाशऊर नंढड़े ग्रुप खे अॻे अचिणो पवंदो। हीअ जदोजहदूं ॾाढियूं मुश्किल आहिनि। आउं तव्हां सां गॾु आहियां, मूंखे हर बुराई जे ख़िलाफ़ु जदोजहद करण में को डपु कोन्हे। इंशा अल्लाह ताला ऐं अॻियां हूंदुसि, वधि में वधि छा थींदो, बदिली थी वेंदुसि, वरी ॿी जाइ ते हूंदुसि। मूंखे तव्हां पोइ हिते कोन ॾिसंदो ऐं आउं तव्हांजे साम्हूं
पंहिंजो पाण खे पेश थो कयां जेकॾहिं हिन फ़र्द जी हिन शख़्स जी कंहिं बि ग़लति कम में का बि इन्वॉल्वमेंट हुजे त तव्हां मूंखे हिन मुआशिरे जे साम्हूं बि चवंदो गवन खान लॻारे हिन लैंड ग्रैबिंग में तूं गॾु आहीं, हिन रिश्वत में तूं गॾु आहीं, हिन बुराई में तूं गॾु आहीं, तव्हांखे हुनजो अमीन थो कयां। ऐं पंहिंजी ज़ात जो त तव्हांखे हर क़िस्म जो हिसाब किताब ॾियण लाइ तयारु आहियां। पर इहा ॻाल्हि मुनासिबु आहे, ॻाल्हि जाइज़ आहे त असांजे हेठां जा जेके माण्हू आहिनि उहे सभु उन ख़्याल जा उन सोच जा न आहिनि। वरी बि कोशिशि कबी त उन्हनि खे बि उन पेज ते आणे जे, नथा आणे सघूं घटि में घटि हिन जदोजहद में तव्हां सां गॾु आहियूं। ऐं SSP साहिब खे बि इंशा ताला चवंदुसि वरी गॾिजी इन ते मुनशात जे ख़िलाफ़ु ऐं इंक्रोचमेंट जे ख़िलाफ़ु असां ज़रूरु वेहंदासीं। मुहर्रम जे ॾहे खां पोइ तव्हांजा जेके दोस्त आहिनि उन्हनि खां हिक खां आम्हूं साम्हूं बजाए जो फेसबुक जे रूबरू ॿुधंदासीं। यकीननि तव्हांजी राय उहा राय आहे जेका आवाम जे हक़ में आहे। ऐं इनशा ॿी मूंखे ॿुधायूं त कल्ह ख़ुशी थी, ऐं जंहिं बि नाले नदी मां गुज़रेसि थिए त उहो रेती सां भरियलु हुयो। बावजूदि बुरायूं आहिनि पर हिन SSP जे करे उते रेती बजरी नथी निकिरे। हेठियां माण्हू जेके आहिनि थाणेदार ऐं SHO जेके आहिनि उहे चाहिनि था त रेती बजरी जो कारोबार शुरू थिए त असां कमायूं। ऐं ॿुधायां थो त मूंखे एतिरा नाला कोन था अचनि जेके बि नाला नदियुनि जा, छाकाणि उते मूंखे ख़बर न आहे, पर घटि में घटि 7 नदियूं या नाला जेके मूं क्रॉस कया महर जबल ताईं वञण जे लाइ या वरी खार जे वञण जे लाइ, झंगकंड जे वञण जे लाइ, त उन्हनि सभिनी में जी बारिश पई आहे त नदी भरी पई आहे रेती बजरी सां। किथे बि मूंखे ईअं हेतिरो सोराख़ बि कोन मिलियो जंहिं मां रेती कढी वई हुजे। कुझु चङियूं शयूं आहिनि उहो तव्हां जेकर उन्हनि चङे ऑफिसर खे इरफान बहादुर साहिब खे इहा चङाई ॾींदो, यकीनन उन चङाई जे बदिले असां 4 उनखां ॿिया चङा कम वठी वेंदासूं। सो इंशा ताला समी साहिबु मुहर्रम जे आशूरे खां पोइ वरी गॾिजी हिकिड़ी बैठक कंदासूं, ख़ासि करे इन्हनि असांजे मुआशी बुराइनि ऐं इंक्रोचमेंट जे ख़िलाफ़ु तय कंदासूं ऐं गॾिजी जदोजहद कंदासूं। जेके बाक़ी वॾा मसइला सियासी आहिनि जेके असांजे वस खां मथे आहिनि उन्हनि जी तव्हां हर भाई दावा करियां त ही करे छॾींदुसि, उहा हर जी लफ़ाज़ी थींदी, बाक़ी इंशा ज़रूरु कंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। हिकु दफ़ो वरी हिकिड़े सुठे नारे सां पाकिस्तान जिंदाबाद।